जमशेदपुर ज़िले अंदर वधंदड़ बदअमनी मंशा ते सरेआम विकिरे आदि द्वारनि जी गिरफ़्तारी मालूम न अचण एसयूपी अॻुवाणनि ते दाख़िल केसनि जे ख़िलाफ़ महाजन तलके पारां एसयूपी कारकुननि महाजन शहर में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। चयो त एहतिजाज कंदड़ एसयूपी कारकुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जो छा चवणु आहे। मंशा ते एॾो आहे जो असांजो जेको नौजवान नस्ल आहे उहो मन मंशा जो आदी थी वियो आहे। ॿियो बदनमी आहे जेको चोट ते चढ़ियल आहे। हाणे कल्ह बि हिकिड़ो मोटरसाइकिल ऐं कुते फुरे रईस अलमीन होटल तां फुरे विया चोर। हिते न कंहिंजो माल मवेशी महफ़ूज़ आहे, न कंहिंजो इज़त महफ़ूज़ आहे, न कंहिंजो मोटरसाइकिल महफ़ूज़ आहे। असां मुतालबो कयूं था जेके बि मथे इक़्तिदार में वेठा आहिनि हिन जो रोकथाम कनि। सिंध यूनाइटेड पार्टीअ जो हीउ जेको सॾु आहे उनखे असां बि लबेक था चऊं ऐं गॾिजी सॾिजी ऐं समूरियूं तंज़ीमूं असां पंहिंजो किरदारु अदा करे ऐं उन जो रोकथाम कयूं ऐं रोड ऐं रस्तनि ते हूंदासीं। चोरियूं धाड़ा पुरूं जेके से मामूल बणिजी वियूं आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त जेको सो पुलिस खे गैर सियासी बनाए मुकमल पुलिस खे आज़ादी ॾिनी वञे त जीअं जेको सो ज़िलो जामशेदपुर मंशा जो किलो थी वियो आहे। ज़िलो जामशेदपुर मुखालफ़नि लाइ आज़ाद थी वियो लाइ केस दाख़िल कया था वञनि। साईं ज़ैन शाह समेत ॿियनि मुखालफ़नि ते कूड़ा केस दाख़िल करे जेको हथराट केस दाख़िल कया था वञनि त जेके रोपोस जा हक़दार आहिनि ॾोहनि जेके रोपोस जा हक़दार आहिनि उनखे गिरफ़्तार नथो कयो वञे। इन लाइ सिंध यूनाइटेड मैदान में थी आहे। सॼे ज़िले में एहतिजाज थींदा डीसी ऑफिस ॾाढो धरणो वियो। हीअ जेके बि असांजा मसइला आहिनि मंशा जे हुजे ऐं बदअमनी हुजे जेके बि मसइला आहिनि उन सां असांजी जेकी जिदोजहद आहे उहा असांजी जारी आहे। असांजो अॼु एहतिजाज आहे बदअमनी मंशियात पूरियूं एफआईआरूं ऐं जेके रुपोश माण्हू आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी। असांजो ज़िलो जेको सो पुरअमन ज़िलो आहे। असांजो ज़िलो जेको सो दर्सगाहनि जो ज़िलो आहे। असांजो ज़िलो जेको सो साफ़ सुथरो ईमानदार ऐं सुठनि माण्हुनि जो ज़िलो आहे। हिते ॾोहारनि जो ज़िलो बनायो वियो आहे। हिते मंशात फरोशनि जो ज़िलो बनायो वियो आहे। हिते पुलिस स्टेट बनाई वई आहे। जेको ग़रीब माण्हू एफआईआर हुनजी नथी थिए ऐं ॿियो जेको माण्हू फोन थो करे थो हुनजे पूरी एफआईआर थी वञे। असांजो हुनजे हवाले सां एहतिजाज आहे। असांजे सॼे ज़िले में सॼी सिंध में पुरअमन एहतिजाज ऐं तव्हां एहतिजाज कंदड़ एसयूपी कारकुननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो चवणु आहे त जामशेदपुर ज़िले अंदरि वधंदड़ बदअमनी सबबि लखे इंसानी आबादी पाण खे घरनि शहरनि गैर महफ़ूज़ सम्झे थी। हिननि जो चवणु आहे त मंशात जे सरेआम विकिरे ऐं इस्तेमालु सबबि नौजवाननि जूं ज़िंदगियूं तबाह थी रहियूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त समूरनि मुतालबनि जी मिनता ताईं तहरीक जारी रहंदी। गुलज़ार मला कोशिश डिजिटल न्यूज़ महाजन।